जहान जी जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो ते करीमते चिट्टो चयाई अन्ना मौला कब अंत महबूबी ये उताई वो लिखी निनाई बई सरायों सैयद के या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहू मौला अजो को साईं बाबा नूरदीन भुक्ती साईं जो खैर बाबा रब नवाज भुक्ती साईं जो खैर गुलाम हैदर भुक्ती साईं जो खैर ही गुलामी खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण कबूल फरमा ओ मौला नबी सरदार जी आमद जो वास्तो थी आका जे मिलाद जो वास्तो थी बाबा नूरदीन भुक्ती साईं के साईं जे बचड़न के रब नवाज भुक्ती साईं के साईं जे बचड़न के हैदर बख्श साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला हिनन जा सजन सामू कजा हिनन जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा ओ मौला नबी साईं जो वास्तो थी ऐं किताबन में मूं पढ़ियो आ त जुमे ॾींहुं रब खे अकबर जो वास्तो ॾे अली अकबर जो वास्तो थी हिन भुक्ती साईं वारन जी पारत थई हिनन जी पारत थई हिनन जी पारत थई जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा हिनन तो कुल मुश्किलातूं मुश्किल कुशा जे सदके दूर फरमा जे रोज़ी रिज़्क़ में इज्जत में माल में बरकतूं अता फरमा जे साईं वारन के रब नवाज साईं के जे भी दुआ जे लाइ चयो आ नूरदीन बाबा जे लाइ भी सोचन था ज़वार साईं जे लाइ सोचन था उन्हनि सभिनी जो बेड़ो तार उस्ताद गुलाम अब्बास लंजवानी साईं के गुलाम अब्बास साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा साईं वही दली उजन साईं जे घर तो मुश्किलातूं बीमारियूं सब दूर फरमा जुमले जेके भी वेठाऊं सबनी जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला हिन स्कूल मो पखा ऐं मोटर चोरी थी वयो आ अॼु या दाह तो ॾियां या वापस पाण ई हिते रखी वञनि या दुआ मुंहिंजी क़बूल कर मौला ओ मौला ए करीम अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार अल्लाह यार फुल पोटरो साईं जो गुलज़ार अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा साईं दीदार अहमद सियाल साईं के मोहम्मद बिलावल सियाल साईं के रिजवान अली भुक्ती साईं के वॾी हयाती अता फरमा ओ मौला रब नवाज साईं जे बचड़न ते जेके भी बीमारियूं आहिनि इमाम सजाद जो वास्तो थी वे सब दूर फरमा साईं अरबाब अली साईं के फकीर अरबाब साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा उस्ताद गुलाम रज़ा फुल पोटरो जा ज़हीर सोलंगी साईं जा बच्चा घर आबाद फरमा मां दिल जो गुजड़ियो गालियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा रब अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जाज़ तमन्ना पूरियूं फरमा रब जेके ग़रीब मिस्कीन थी विया आहिनि उन्हनि जूं ग़रीबतूं हुसैन मौला जो वास्तो थी दूर फरमा ओ मुंहिंजा मौला ए करीम फ़लस्तीन जी मदद ग़ैब मां फरमा फ़लस्तीन जी रुगो ईरानी मदद कया ईरान जी क़यामत ताईं मदद फरमा
बीमारन के शफाता फरमा महबूब जी उम्मत के फिरका वारिद खां बचाओ शिया सुन्नी जो मौजू न हुजे तफरको न हुजे जो कुरान फिरके खां जले तो हर सुन्नी हर शिया जे घर लख सलवातूं थियन इहा दुआ कबूल फरमा जेके भी बुक्ति बलोच आहिनि दुआ में हथ खयूं वेठा आहिनि अली असगर जो वास्तो थी सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारा